अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मंज़र आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। दादू खां रिपोर्ट शेयर कंदा हलूं। असगर खान मलाह जी ख़ुदाबाद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि ख़ुदाबाद में थींदड़ चोरियुनि ख़िलाफ़ इल्ताफ़ पंवर, मुमताज़ पंवर, ॾाढ़ू पंवर ऐं ॿियनि दादू SSP आफ़िस जे मोड़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे ख़ुदाबाद पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। SSP दादू इरफान अली समूह खां मुतालबो कयो त इलाइक़े जी बेरहम ॾोहारियुनि चोरनि खे बिना देर क़ानून जे कटाड़े में आंदो वञे। ख़ुदाबाद जे आसपास जे ॻोठनि में चोरनि बाहि ॿारे ॾिनी आहे। चोर चोरी करे वञनि था। ख़ुदाबाद पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। इल्ताफ़ पंवर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP इरफान समूह खे अर्ज़ु कयूं था त जेके माण्हू भंग भतो वठनि था, सरेआम घुमंदा वतनि था, ग़रीबनि जूं चोरियूं कराइनि था, असां उन्हनि खे ज़ाहिर करण लाइ तयारु आहियूं। दादू पुलिस उन्हनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई अमल में आणे। उन मौक़े ते SSP इरफान अली